पौधा वो एक रकम अल्लाह से कुरान अजीम में ऐलान कयो फरमाए मा कान मुहम्मद नबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबीयीन ओ दुनिया दे तख्ते रहने वाला इंसानो मां तहाने पानो प्यारो महबूब मोहम्मद नबी मोकले नबूवत जा दरवाजा बंद करे छजामा हाने को नबी नहीं दो को पैगंबर नहीं दो को रसूल नहीं दो हाने जिक्र तहां दुनिया दे अंधेरन मां निकलणो चाहो ता जे जन्नत जा वारिस हकदार बणजणो चाहो ता पोइ इन रहमत ऐं बरकत वारे कुरान अज़ीम खे पंहिंजे जीअ में चाहियो ॾींदा वञो पढ़ंदा तहां वञो अमल तहां कंदा वञो मां रब तहां सां वाइदो तो क्या तहां जा हारा भी पीना कदो मां तहां जा ठकर भी सोना कदो फरमाए शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान अल्लाह से ताके थोरो कयो मां जो मता के नबी नो मां नबी जो सरदार आवाज नबी नबी जो सरदार है कुरान नो मां किताब जो सरदार दियो नो मां जुमे जो ॾींहं जो सरदार ओ मुझे प्यारे महबूब जा मतियो कहां भी के का शान मान में घटना हो के का मर्तबे मकाम में घटना हो जी नबी नबी जो सरदार नो मां कुरान किताब किताब जो सरदार नो मां कहां के मां नबी ओ दाजो मां जेको आदम जो तो सरदार बणजी आयो नूह जो तो सरदार बणजी आयो इब्राहिम जो तो सरदार बणजी आयो इस्माइल जो तो सरदार बणजी आयो यहया ज़करिया हूद लूत जो तो सरदार बणजी आयो वो सही भला कोई मुझे इलाहुल आलमीन फरमायो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर फरमाए मां पाजे महबूब के जने न मेराज करायो मेराज ते घुरायो बाज़ वो बैतुल मुक़द्दस के अंदर 1,24,000 नबी मुझे महबूब के इंतजार में भी चाहे आदम भी इंतजार तो करे नूह भी इंतजार तो करे हजरत मूसा भी इंतजार तो करे हजरत इब्राहिम भी इंतजार तो करे सब नबी मुझे प्यारे महबूब मोहम्मद रे इंतजार करन था हाने जरे मुझे इमामुल अंबिया जरे खातमुन नबिय्यीन जरे सय्यदुल मुरसलीन माखी मिस्री का वदी के मिठे नाले वालो सोनो मोहम्मद रबी बैतुल मुक़द्दस के अंदर पहुंचो सब नबी उठी भी रहा इस्तकबाल में मरहबा मरहबा या नारा दा बुलंद करन तो गैबी आवाज से ओ जिब्रील जी मुझे रब जिब्रील जल्दी कर का बांग मुझे मुसल्ले ते भी करे जे करे 1,24,000 नबियन के इमामत कराई दो तो इमामुल अंबिया मुझे महबूब मोहम्मद रबी कराई 1,24,000 नबी इंतजार में बिठा है जनाबे जिब्रील बांगरे दो जनाबे जिब्रील जो बांगरे बस करे दो सब नबी एक बेरे में आरंदा आदम सबनी का वडो आदम सबनी का पेरी आयो अज मुसल्ले ते भी मता वो नमाज पढ़ाए मता नूह पढ़ाए मता इब्राहिम पढ़ाए पर ते गैबी आवाज जे दो बराबर ता सब नबी एक बे का शान मान में मथे मर्तबे मकाम में मथे हाने
करे न मुसल्ले ते नमाज पढ़ाईंदो तो अल्लाह जो महबूब मोहम्मद रबी पढ़ाईंदो मुंहिंजो इमामुल अंबिया खातमुन नबीन सैयदुल मुरसलीन मुसल्ले ते भी नमाज पढ़ाए तो हाणे सब नबीन वेही अल्लाह हरी वाखाण शुरू कई हजरत आदम खां वठी हजरत ईसा ताईं सब नबी अल्लाह हरी वाखाण बयान करन था जॾहिं सब नबीन वाखाण अल्लाह हरी बयान करे बंद कई इते मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमला चार ॻाल्हाया उहे कहिड़ा मुझे इमामुल अंबिया फरमायो ओ मुंहिंजा रब साईं मूंखे त को बि अॻो ऐं पतो कोन्हे तुंहिंजो केॾो वॾो शान आहे तुंहिंजो केॾो वॾो मान आहे तुंहिंजो केॾो वॾो मर्तबो ऐं मक़ाम आहे मां जेॾी तारीफ़ कयां उहा तुंहिंजे शान में घटि बणिजी पवंदी ओ मुंहिंजा मिठा अल्लाह साईं तुंहिंजो शान ऐं मान मर्तबो तूं पाण थो ॼाणे ओ मुंहिंजा रब तू पानो शान ऐं मान मर्तबो पाण तो जाने जने मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला मेराज करायो आसमान ते घुरायो इयो कीअं हाणे अचो त मां तव्हांखे कुझु ॿुधो थो ॿुधायां पहिरियों मुंहिंजे महबूब जो शान ॿुधो त अल्लाह से केॾो वॾो मर्तबो मक़ाम नसीब कयो अब आसमान ते घुमाए 1,24,000 नबियन फरमाए मां बराबर सभिनी नबियन के अल्लाह मेराज नसीब कयो पर बिन नबी ले मेराज इम्तिहान हो मुझे प्यारे महबूब मोहम्मद ले मेराज इनाम अब इम्तिहान और इनाम में केड़ो बड़ो फर्क आहे ना वो फरमाए मां होरे इब्राहिम के भी मेराज करायो पर बाहर अंदर होरे अल्लाह सही इस्माइल के भी मेराज करायो पर छुरी जे हेठा होरे मां यूनुस के भी मेराज करायो पर मच्छी जे पेट में होरे मां यूसुफ के भी मेराज करायो पर खूह जे अंदर फरमाए सही बुलाओ कीअं फरमाए मां इब्राहिम के मेराज कयो बाहि जे अंदर जॾहिं मुंहिंजो इब्राहिम मां अल्लाह जी वहदानियत जा नारा तो बुलंद कंदो वञे अहद अहद जा हुकरा जो ॾींदो वञे चए थो पढ़ो कलमो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह पढ़ो कलमो मां इब्राहिम ते ईमान आणो जेकॾहिं तव्हां मां इब्राहिम ते ईमान आंदो मुंहिंजे रब जे मथां ईमान आंदो तव्हां जहन्नम जी बाहि खां बची जन्नती बणिजी पवंदो हाणे जॾहिं इहा ख़बर पइजी वई आहे कंहिंखे ओॾे हा वा याद अथव न नमरूद के खबर पई ते हे बड़ा एकड़ो मुझे राज में पैदा थियो सरदारी मुंजी इलाको मुझो बादशाही मुंजी हे केंजा तो हुकरा दींदो ते रब तो मां मुझे इब्राहिम फरमायो रब तू ना है रब वो आ जे कंदे पानी जे कतरे मां तोखे लखन जड़ो नाल बनायो हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के घुराए जरे हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पोतो नमरूद वठ इब्राहिम तू के जा तो नारा बुलंद करे जने मां तो उन्हीं जा नारा तो बुलंद किया जेको मुल्कन जो मालिक आ जेको जमीन आसमान जो मालिक आ मां तो उन्हीं जा नारा तो बुलंद किया जेको डी है रात जो मालिक आ मां तो उन जा तो नारा बुलंद किया जेको सच्चे चंद्र जो मालिक आ मां तो उन जा नारा तो बुलंद किया जेको जमीन में किस्मे किस्मे जा फल फ्रूट तो तैयार करे इब्राहिम में कौन मुर्दो इब्राहिम भला मुखे रब करे मन जे मां तोखे रब करे कदे भी नथो मञा छुड मां अल्लाह जो नबी मां तोखे रब करे कीअं मञींदो हाणे सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ नमरूद बाहि जो इंतजाम कयो जेका 40 मेलन में बाहि थी भरे हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के लोह जे पींगे में विझी करे उन कुरुड़ियड़ा हजे अंदर जरे फिटे करण जो इरादो कयो वियो हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ये निमाणा नेण खणी दुआ घुरी ओ मुंहिंजा रब साईं मां त तुंहिंजी वहदानी तुंहिंजो होको ॾियां हिन ज़ालिम मुंहिंजे लाइ हे बाहि जो इंतज़ाम तयारु कयो आहे ओ मुंहिंजा अल्लाह जीअं तोखे फ़ैसिलो सम्झ में अचे तीअं कर हज़रत इब्राहिम रखियलु मां पाणी थो वहे रब फरमायो मुंहिंजा इब्राहिम जीअं तूं मां रब ॾियो आहे इहो बाहि जो अड़ा बि मां रब या काफ़िरनि जे लाइ बाहि आहे पर तो इब्राहिम जे लाइ मां अल्लाह जन्नत जे बाग़ में बाग़ बणाए छॾियो
फरमाया कुल या नार कूनी बरदुं व सलामुन अला इब्राहीम। ओ इब्राहीम या काफरन जला बाया पर तो इब्राहीम जला जन्नत रे बागर मु बावा अदा बुदायो को बाहे में वजन इम्तिहान है इनाम इम्तिहान है। रब तो फरमाए वरी मैं एड़ी तरह इस्माइल का भी इम्तिहान और अल्लाह से फरमायो फरमाए इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा। ओ इब्राहिम जेका तोखे दुनिया जे तख्ते ते प्यारे में प्यारी शय आ उहा रब जी राह में कुर्बान कर। हज़रत इब्राहिम साईं सो उठ के अल्लाह जी राह में कुर्बान करे छड़िया। वरी ॿी रात ते साॻियो ई ख़्वाब आयो वरी ॿियो 200 उठ अल्लाह जी राह में कुर्बान करे छड़िया। वरी 3 रात ते ख़्वाब आयो वरी सो हिकिड़ो ॿियो बि 300 उठ अल्लाह जी राह में कुर्बान करे छड़े। पर रब फरमायो जिब्रील जी मुंहिंजा रब जलील जिब्रील वन खलील खे चओ तो दुनिया दे तख्ते ते जेका तोखे प्यारे में प्यारी शय आ उहा मां रब जी राह में कुर्बान कर। जनाब जिब्रील आयो इब्राहिम बता तोखे केड़ी शय प्यारी आ दुनिया में चई मूंखे मुंहिंजो बच्चो प्यारो चे पोइ रब जो हुकुम उन बच्चे जे लाइ उन बच्चे के रब जी राह में कुर्बान कर। अल्लाह आखिर नबी हो नबी जो बच्चो भी अल्लाह ताला उनके नबी बनायो। दिल ते ॾिसो बात वरी बचपन बाबे घुरायो इस्माइल जी मुंहिंजा बाबा पुट हे रब जो हुकुम आयो आ तुंहिंजो छा इरादो आ मां कुर्बान वञा। हज़रत इस्माइल साईं जे जवाब जे मथां हज़रत इस्माइल साईं तो फरमाए क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। ओ मुंहिंजा बाबा जेकर तोखे रब जो हुकुम आयो आ पांजे बच्चे के मुंहिंजी राह में कुर्बान कर। जे तू मां बच्चे के अल्लाह जी राह में ज़िबह करण जे लाइ तैयार आ मां भी तुंहिंजो बच्चो मां भी ज़िबह करण जे लाइ तैयार आ। जल्दी कर देर न कर मां के भी अल्लाह जी राह में कुर्बान कर। जे तू मुंहिंजो बाबो इब्राहिम भी अल्लाह जे इम्तिहान में कामयाब थी वञे मां तुंहिंजो बच्चो इस्माइल भी रब जी राह में कुर्बान थी वञा कामयाब थी वञा। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बच्चे के वठी करे जंगल बयाबान ॾे वियो शैतान वरी अम्मा हाजरा वटि आयो जे तो हाजरा तोखे ख़बर आहे इब्राहिम इस्माइल खे काॾे वठी वियो जे मूंखे त जे इस्माइल खे ॼायो करे ॾे त घुमाई अचां। इस्माइल खे त घुमाइण जे लाइ वठी वियो जे मता फुल हुजई इस्माइल घुमाइण जे लाइ वठी न वियो ती इब्राहिम इस्माइल खे भला पोइ काॾे वठी वियो जे हो त वियो त ज़िबो करण जे लाइ जे चरियो आहे दिमाग़ ख़राब थियो थी कॾहिं के पीउ बि पुट खे कुठो जे बराबर ईअं कॾहिं थियो कोन्हे को पर इब्राहिम खे अल्लाह जो हुकुम आयो कंहिंजो ॻाल्हायो असांजी चाबी आहे तव्हां वटि असां मौलवी जी चाबी अथव तव्हां वटि जे तव्हांजी ज़ुबान मां सुभाणे निकिरंदी त इंशाअल्लाह तव्हांखे बि ओड़ियूं लोलियूं ॿुधायूं क़ुरान शैतान जॾहिं इहे जुमला चया अम्मा हाजरा खे तो घुमाइण न वियो अथसि ज़िबह करण वियो अथसि। अम्मा हाजरा चयो चरियो अलाए तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे कॾहिं कंहिं पीउ बि पुट कुठो चइजे न त पोइ भला इब्राहिम छो कोन्ह चए न उनखे अल्लाह जो हुकुम थियो आहे चइजे रब जो हुकुम थियो आहे हिते हिकिड़ो इस्माइल आहे जे सभई इस्माइल हुजनि हा त मां उन रब जे हुकुम ते कुर्बान करे छॾियो। अल्लाह ताला उन्हीअ जाइ ते हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे
खणाए जन्नत जो दुगो जुगो कराए अल्लाह के इया पी पुत्र जी एडी त कुर्बानी वणी जो ता आसा दे अल्लाह ताई ताकत और कुर्बानी फर्ज करे मुझे आजीज मुझे भाइरो दीन में चिंबण में वक्ती तौर कमजोरी होंदी हुए तकलीफा ईंदी हुए मुश्किलात ईंदी हुए पर दिल बदी करे दिल के कुशादो करे जरे दिल कुशादी कभी तो अल्लाह जी रहमत जो वडो फड़ो मी वसी पौंदो रब जी रहमत जो खोटो मी वसी पौंदो इंशाअल्लाह असा ने घर में रब जो रहमत अची केड़ा केड़ा वायदो कयो था इंशाअल्लाह असा पांजे बच्चन के कुरान जो पढ़ाईंदास असा पांजे बच्चन के दीन की तालीम ॾियारींदास छो जो हाणे ता असा के जेकरे ओन दुनिया दे अंत में निकरणो आ तो ओन कुरान की जी में जाए ऐने रहमत बरकत वाले कुरान अजीम के जे भी ता सावजा जी में जायो दनियो ओ मुजो रब जो वायदो आ फरमाए मा अल्लाह से कुरान अजीम के जी में जाए देने दे करे हजरत बिलाल रंग दे काले हबीशे के जन्नत दे बागन जो वारिस बनाए श्रीओ मां तहां जो भी कमाए जे करे तहां भी चोता दसा भी जन्नत दे माणन जा हकदार बणजी पऊ जे करे तहां चाहो ता दसा भी जन्नत दे हूरन जा घोट बणजी पऊ जे करे तहां चाहो ता दसा भी मिठे मोहम्मद नबी जो कुर्बान दीदार हासिल थियो पोइ नी रहमत ऐं बरकत वाले कुरान अजीम के जीए में जायूं जड़ी पोंदियूं ऐं मुझे रब सही जो फरमाना ऐं मुझे रब सही जो हुक्म फरमाए अती अल्लाह व अतीउर रसूल ओ दुनिया दे तख्त दरहारा इंसानो हाने तहां अल्लाह रे हुक्म दे हलना वाला बणजी पो मोने प्यारे महबूब मोहम्मद नबी दे मथा हुक्म मनना वाला बणजी पो उनी दे नक्शे कदम दे हलना वाला बणजी पो हाने तहां रे नबी नहीं दा पैगंबर नहीं दा रसूल नहीं दा हाने जेको मां पाड़े महबूब दे मथा ओहे रहमत ऐं बरकत वारो हिदायत ऐं नूरानियत वारो किताब नाज़िल कयो आ जेकरे तहां कुरान अजीम के जीए में जायूं दींदा आईंदो अमल कंदा आईंदो मां रब जो तहां सां वायदो आदम अल्लाह शैतानी दुनिया वारी जिंदगी त बेहतर करे छींदो मां पर मां रब जो तहां सां वायदो आ तहां दी आखिरत वारी जिंदगी तहां दी कब्र वारी जिंदगी भी मां अल्लाह से सुकून वारी बनाए छींदो मां एकड़े दफे मोने इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब सां गॾु वेठा आहिनि कुझु साहब सगोरनि खे फरमायो पुट वञो फलाणो कमु करे अचो साहब सगोरा वया ईअं जंग मां गुज़रिया जंग मां जो गुज़रिया त हज़रत बिलाल सही रज़ियल्लाहु तआला अन्हु बि साणा कुझु ॿिया साहब सगोरा बि साण आहिनि जंगल ऐं बयाबान में टपंदा पर क़ुरान जी मनी तिलावत जो आवाज़ कननि ते पहुतो उहे साहब सगोरा बीहजी विया ऐं क़ुरान जी ॿुधण लॻा हीअं जो निहारियो त गर्मी जी शिदत आहे वण जी छांव में वेही करे हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद रहमत ऐं बरकत वारो क़ुरान पढ़े थो साहब सगोरा उन्हनि जी ज़ुबान मां क़ुरान ॿुधी बीहजी विया ऐं बीही करे रहमत ऐं बरकत वारो क़ुरान ॿुधण लॻा आहिस्ते आहिस्ते होरिया उतो पोइ ते मोटी विया मुंहिंजे हुज़ूर जी ख़िदमत में रोईंदा वञी पहुता हुज़ूर फरमायो पुट ख़ैर त आहे हितां त तव्हां खिलंदा थी विया हो रोईंदा मोटी आया हो ख़ैर तव्हां सां विड़ियो आहे साईं विड़ियो त कोई बि कोन्हे साईं टपो पिया जंगल बयाबान मां अब्दुल्लाह इब्न मसूद तव्हांजो नंढड़ो साहबी उमिरि त 7-8 साल अथसि पर साईं एॾो मिठो क़ुरान थो पढ़े जो उन्हनि जी ज़ुबान मां क़ुरान ॿुधी पखी बि बीहंदी था वञनि साईं असां बि उन अब्दुल्लाह इब्न मसूद जी ज़ुबान मां क़ुरान ॿुधी अखियुनि मां पाणी हारे वेही रहिया हो मुंहिंजो हुज़ूर फरमायो पुट वञो अब्दुल्लाह इब्न मसूद खे सॾु करे अचो साहबी सगोरा वया हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद खे सॾु करे आया मुंहिंजो हुज़ूर फरमायो पुट वेह मूंखे बि पंहिंजी ज़ुबान मां रहमत ऐं बरकत वारो क़ुरान अज़ीम पढ़ी ॿुधाए हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाए थो मुंहिंजो जिस्म ढके पियो मुंहिंजो हुज़ूर फरमायो पुट अल अमरु फौक़ल अदब हुकुम अदब खां मथे आहे मां मोहम्मद नबी तोखे हुकुम थो कयां त पंहिंजी ज़ुबान मां मूंखे क़ुरान पढ़ी ॿुधाए हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद तो फरमाए मां अदब में हीअं हथड़ा बि बंदि कया अखियूं बि बंदि कयूं अदब जे लिहाज़ सां पढ़णु शुरू कयूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुज़म्मिल कुम लैल
कलीला नस्फहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरतिल क़ुरआन तरतीला इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला इन्ना नाशिअतल लैल हिय अशद्दु वतअन व अक़वम क़ीला। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाए मां पहिरीं आयत बि पढ़ियम, ॿी आयत बि पढ़ियम, टीं चौथीं पंजी छहीं सतीं आयत पहुतम त मुंहिंजे चपन ते थधाण महसूस थी। अखियूं जो खोलियां त मुंहिंजे चपन ते नबूवत वारो हथ मुबारक पियो आहे। वरी अखियूं बंदि कयूं, दिल में ख़्याल कयुम शायदि मूंखां ग़लती थी वई आहे। वरी दिल में ख़्याल कयुम हा जेकॾहिं मूंखां ग़लती थी वई हूंदी त पोइ मुंहिंजे हुज़ूर जो चेहरो कावड़ ऐं गुस्से में गुलाब जे गुल वांगुरु काड़ो थी वियो हूंदो, पर जे मूंखां ग़लती न थी हूंदी त पोइ साईं जो चेहरो चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदो हूंदो। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाए मां आहिस्ते आहिस्ते होरिया पंहिंजूं अखियूं खोले जो बज़ हावारे चेहरे ते नज़र विधी। साईं जे अखियुनि मां ज़ारो किनार पाणी वहे पियो। ओ पुत्र अब्दुल्लाह इब्न मसूद एॾो मिठो क़ुरान थो पढ़े जो तो क़ुरान ॿुधाए पखियुनि खे त बिहारे छॾियो, तो क़ुरान ॿुधाए सहाबनि खे त बिहारे छॾियो, पर एॾो मिठो क़ुरान पढ़ियो थी जो मां मोहम्मद नबी बि बेइख्तियार थी पंहिंजे अखियुनि मां पाणी हारे वेही रहियो आहे। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। चओ त क़ुरान सचो, चओ त क़ुरान सचो। हाणे जेकॾहिं चओ त असांखे बि सोने महबूब जो क़ुर्ब नसीब थिए, चओ था नबी जा भाकुर नसीब थियनि। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाए हुज़ूर फरमायो पुत्र एॾो मिठो क़ुरान पढ़ियो थी जो मां मोहम्मद नबी खे बि रुआरे वेठो थी। पुत्र ओरे था, पुत्र वेझो था। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाए मां जो साईं जे वेझो वयुमि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं मूंखे हिन जॻह तां पकड़े हथड़ा रखी शफ़क़त वारा साईं जन मुंहिंजे चपन ते बोसो ॾियणु फरमायो। मुझे हुज़ूर फरमायो पुत्र एॾो मिठो क़ुरान पढ़ियो थी जो मां मोहम्मद नबी खे रुआरे छॾियो थी। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाए जॾहिं बि मां पंहिंजे चपन ते ज़बान में फिराईंदो हुउमि त अल्लाह जी ज़ात जो कसम मूंखे मुंहिंजे चपन तां मिटाइण महसूस